नाज़रीन, चेल्हार जी कुंभर कॉलोनी में पहुरियत नबी बख्श कुंभर जी औलाद जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न थियण करे संदस माउ भी दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठी आहे। संदस वारसनि इलाज लाइ मदद की अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसो आबिद अली लोंगाणी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, मौजूद आहियूं चेल्हार जी कुंभर कॉलोनी में, जिते नबी बख्श जा मासूम जो औलाद न्याणी ऐं पुट जो वो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न होने करे परेशान आहे। जॾहिं ते ॿारनि जी बीमारी जे करे नबी बख्श जी घरवारी आहे उहा बि साल खां दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न होने करे वो चरी ऐं पागल थी वई आहे। अचो त हिन नबी बख्श सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु आहे। नबी बख्श कुंभार आहे, ऐं कुंभर कॉलोनी चेल्हार में रहंदो आहियां। मुंहिंजा ॿार नंढे ॼाइजे मकां ज़हनी तौर मज़दूर आहिनि ऐं 12 महीना थिया आहिनि। उन खां पोइ हिननि जी माउ जेका उहा ज़हन विञाई वेई थी आहे ऐं बस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे मुंहिंजी मदद कर। नाज़रीन, नबी बख्श जी दर्द कथा ॿुधी उनजो इहा ई चवणु आहे त ॿार जेको नंढपण खां ई बीमार आहिनि, उहो दिमाग़ी तौर दुरुस्त कोन आहे। उन परेशानी जे करे घरवारी वो 12 महीना थिया आहिनि दिमाग़ी तवाज़ुन विञाई वेठी आहे ऐं बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। ऐं हिन वसारे पंहिंजो घर जो अलाह ताला विकिणी इलाज कराई तंहिंजो का बि फ़र्क़ु कोन पई सघियो आहे। ऐं वसवारनि खां इहा ई मुतालबो कयो आहे त नोटिस वठी ऐं नबी बख्श जे ॿारनि जी नबी बख्श जी साल लई ऐं नबी बख्श जी घरवारी जो इलाज कराए वञे त जीअं बचड़नि जो सफ़र गुज़र करे सघे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे बेहतर बणाए सघे। कैमरामैन फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी, मेहरान टीवी।